मां तोखे भलाई जे कमनि खां रोकण नथी चाहियां, पर कम करण जा बि कुझु तरीक़ा तो हूंदा ॿुधायो त हिते कानून आहे सभु बचा सभु तव्हां रहज़न खे घुरायो बि हुयो ऐं तव्हांजी नियत बि साफ़ हुई। पोइ रहज़न जे हित हुजण जी तव्हां मूंखे ॼाण छो न ॾिनी? ॼाणिया थो त मां अञा मंज़िल ते न आहियां, पलांद कंदो। मां ज़मीन ते वञा पियो न त मुराद वारा रेस ॾी वञनि। मिलण जा बहाना न घुर, फिलहाल मां तोसां मिलण वारी न अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु दुलाब ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे पूरी अपडेट ॾींदो हलां। दोस्तों, पहिरियों त उनजी माउ जेको आहे मंसूर ख़ान जो उन ते वॾो गुस्सो कंदी अचण वारी क़िस्त में, उन खे चवंदी त तूं कमु कर कंहिं सुठे नमूने सां, लेकिन गुस्सो न कर। ॿी तरफ़ त मुराद पूरो शाहनवाज़ खे दॿाईंदो, उन खे चवंदो तूं मिलियल आहीं, अगरि असांखे घुरायो हो, तूं रहज़न खे बि घुरायो हुयो, पोइ तूं मूंखे ॼाण छो न ॾिनी ऐं मुंहिंजे मथां हमिलो थियो त पोइ मां शक कंहिं ते सम्झां। ॿिए तरफ़ जेको आहे हैदर सां ॻाल्हाईंदो मंसूर ख़ान, उन सां दिलि जा हाल अहवाल कंदो, उन खे चवंदो जेको आहे अञा उन मंज़िल ते मां न आहियां पहुतो, हिन सुतल क़ौम खे मूं अञा सही तरीक़े सां नाहे जॻायो। ऐं ॿी तरफ़ जेको आहे रहज़न वारा वेंदा इन कमदार खां हाल वाल वठंदा त मुराद छा थो करे, उहो हाल वाल ॾींदो त मुराद अॼुकल्ह मिले थो रईस सां। ॿी तरफ़ वरी मंसूर ख़ान पंहिंजे महबूब सां फ़ोन ते राब्ता कंदो आहे त मूंसां मिल। उहो चवंदी आहे अञा इंतज़ारु कर, हू चवंदो आहे मां अञा कुझु ॾींहं बिल्कुलु इंतज़ारु कंदुमि ऐं छॾींदुसि कोन तोखे, इंतज़ारु करण बि मूंखे क़बूलु आहे। दोस्तो, इन जो निचोड़ छा निकितो? निचोड़ इहो निकितो दोस्तो त हाणे मुराद वारनि खे पको शक पइजी वियो आहे शाहनवाज़ जेको आहे इहो मिलियल आहे रहज़न वारनि सां। ऐं हाणे मुराद जी इहा सोच आहे त मंसूर ख़ान सां जेको आहे मुराद जो अंदरूनी हथु मिलियल आहे। मंसूर ख़ान सचो इंसानु आहे, मुराद खे ख़बर आहे अंदरूनी उन्हनि जा राब्ता हली रहिया आहिनि, लेकिन ही पहिरीं ॻाल्हि त इहा हू शाहनवाज़ ते भरोसो करे पंहिंजा माण्हू मराए वेही रहियो। हाणे इहा जेको आहे न हू कोशिशि कंदो त मां इन्हनि खे जवाबु ॾियां, लेकिन रहज़न इन सोच में आहे त ॾिसो मुराद कहिड़ो क़दम खणण वारो आहे त मां वरी असां उहो जवाबु ॾियूं। इन जे लाइ हू हेॾा हाणे कन फरॾाईंदा था वतन। रहज़न वारा हिकु पूरा शैतान आहिनि, कंहिं चरे खे बि माफ़ु नथा करनि, सियाणे खे बि माफ़ु नथा करनि, उन्हनि खे बि पंहिंजो निशानो ज़ुल्म जो बणाइनि था। मुराद हिकु इंसाफ़ पसंदि माण्हू आहे जेको पंहिंजी हक़ सच ते विहण लाइ ऐं ॿियनि खे बि इंसाफ़ ॾियण वारो माण्हू आहे। मंसूर ख़ान जी जेका सोच आहे, मुराद जी बि साॻी सोच आहे त माशरे खे जहिड़नि खां बचायो वञे, माशरे खे बर्बादु थियण खां बचायो वञे, हक़ सच जे लाइ आवाज़ु उथारी वञे, यानी हिकु कामरेड जो किरदारु कयो वञे। दोस्तो, सची मां ॿुधायां सभ खां वधीक किरदारु जेको सुठो आहे मंसूर ख़ान जो आहे, जेको कामरेड थी जेको आहे सभिनी ग़रीबनि जी मदद करे रहियो आहे। इहो पहिरें चकर कंहिं ड्रामे में अहिड़ो किरदारु मिलियो आहे, बाक़ी किरदार सभु पुराणा आहिनि। हीउ ज़बरदस्त ऐं पावरफुल किरदारु आहे जेको नौजवाननि जी हिमत वधाईंदो, ऐं जेका नौजवान हिन किरदार खे ॾिसंदा उहो इन में पाण खे भाईंदा त इहो असांजो किरदारु आहे ऐं हक़ सच लाइ विहणु ज़रूरी आहे। मुराद बि इन जो भाङो आहे, मंसूर ख़ान जो तमामु ज़ाहिर थी साथ ॾींदो। तमामु जल्द मुराद मंसूर ख़ान बि तमामु जल्द शाहनवाज़ जे आॾो थी वेंदो। फ़िलहालु शाहनवाज़ उन खां डिॼे थो, लेकिन तमामु जल्द रहज़न जे करे हू बि ज़ाहिर थींदो, मंसूर ऐं मुराद जे साम्हूं थींदो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।